जेसी जेसीअ जी ॿोली सम्झंदो आहे। दोस्तो, हिकिड़े नंढड़े ॿार माइटनि खां लिकी तमामु घणी मानी खाधी। पेट भरजण बाद मैदे ते सोढ़ थियसि ऐं मुंझ विचां माउ खे अची चवण लॻो, फाथां थो। माणस पुछियुसि, फाथो आहीं? छा में फाथो आहीं? ॿार मफ़हूम जी तसहीह कंदे चयो, न फाथां थो। माणस खे ॻाल्हि सम्झ में न आई। ॾाॾीअ सम्झण जे लाइ ज़ोर ॾिना, उन खे बि ॻाल्हि सम्झ में न आई त पुफियुनि सम्झण जे लाइ वस कया। ॿार जी ॿातड़ी ॿोली खेनि सम्झ में ई न आई। ॾाॾीअ अटकल विढ़ाईंदे चयो त अड़ी, ॿियो एतिरो ॿार वठी अचो, मन उहो हिन जी ॿोली सम्झे। ख़ैर, ॿियो नंढड़ो ॿार आयो, उन आॾो बि चयईं, फाथां थो। ॿिए ॿार मोट में चयुसि, पोइ एतिलो थो थादई। ॿई जुमिला पाण में मिलाइण बाद ॻंढ खुली पई। पहिरें ॿार चयो पए त फाटां थो ऐं ॿिए चयुसि, पोइ एतिरो छो खाधई? ॾाॾीअ पंहिंजी अटकल जी कामयाबीअ ते ख़ुशि थींदे चयो, तॾहिं त मूं चयो पए त ॿिए नंढे ॿार खे वठी अचो। जेसी जेसीअ जी ॿोली सम्झंदो आहे। मतिलब त हर को पाण जहिड़नि जी ॿोली जल्द सम्झंदो आहे। तव्हांखे कहिड़ी ॻाल्हि सम्झ में आई? कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो ऐं वीडियो खे शेयर बि कजो।